अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सी रहियो ख़बर जार टीवी हाणे ख़बर शामिल कंदासीं कंडियारो मां। कंडियारो लॻ ॻोठ हाजी मोहन सालिया राजपुर में एक अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें राजपुर बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते राजपुर बिरादरी जे सरदार अहमद खान राजपुर बिरादरीअ खे ख़िताब कंदे चयो त राजपुर खे बिरादरी तौर मुतहद थियण जो मौक़ो मिलियो। इन में असां शुक्रगुज़ार आहियूं शायदि उन इलाइक़े वारनि जा जेके तव्हां सां थोरा फटा फटा पोइ असांखे थोरो गॾिजण जो मौक़ो मिलियो आहे, थोरो सुजाॻी आहे। पोइ इन जो मतिलबु इहो न आहे त अगरि असां गॾु था थियूं किथे त पोइ ॿिए खे घटि कजे, ऐं गॾु थियणु सुठी ॻाल्हि आहे। एज़ अ बिरादरी असांजो फ़र्ज़ु आहे हिक ॿिए जे सॼ में सॾु ॾियण ऐं जेको आहे तकलीफ़ में हिक ॿिए ॾे वञणु। पर गॾु थियण जो मक़सदु आहे, गॾु थियण जो मक़सदु इहो न आहे त अॻे खे घटि कजे या अॻे ते ज़ोर ऐं लाड कजे। गॾु थियण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि खे चङाई जी तरफ़ वठी अचे ऐं बुराईअ खां रोके। बेसिकली मक़सदु असांजो नियत इहा हुजणु खपे जिते असां जंहिं माशरे में, जंहिं ॻोठ में, जंहिं इलाइक़े में रहूं था उते अहिड़ा फ़र्ज़ थी रहूं जेको असांखे ॿिया माण्हू एज़ अ मिसाल पेश कनि त हीअ हिकिड़ी सुधरियल कम्यूनिटी आहे, हीअ हिकिड़ी पढ़ियल लिखियल कम्यूनिटी आहे, हीअ हिकिड़ी माशाअल्लाह सां अॻिते कम्यूनिटी आहे जेका पंहिंजे लाइ बि ऐं इलाइक़े वारनि लाइ बि बहितर थी सोचे। सो बिल्कुलु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवणी आहे हदीस में त न को ॿिए ते ज़ुल्म कयो, न कोई पाण ते ज़ुल्म बर्दाश्त करणु। अगरि जे अॻियो केरु ज़ुल्म करे थो उनखे बिल्कुलु भरपूर जवाबु ॾियणो। ऐं जे तव्हां कंहिं ते ज़ुल्म था कयो त पोइ तव्हां पहिरियां फ़र्ज़ थियो जेके पंहिंजे भाती घर भातीअ जा, भाउ जा, माइट मिट जा, ॻोठ वारनि जा हथ रोकियो त उहो ज़ुल्म न करे। असांजी नियत इहा हुजणु खपे त नौजवान मां तव्हांखे इहा ई तलक़ीन कंदुमि। ॾाढी ख़ुशी थी हिते पढ़ियल लिखियल तबिको ॾाढो वधीक आहे माशाअल्लाह, ऐं इन शइ ते ई असांखे फोकस करणु खपे त ॿ शयूं, हिकिड़ो त हेल्थ ॿी एजुकेशन। माना असांजी हेल्थ सुठी हूंदी त असां एजुकेशन हासिलु करे सघंदासीं, एजुकेशन हासिलु कंदासीं त दुनिया में बि तरक़ी करे सघंदासीं ऐं पंहिंजे दीन में बि तरक़ी करे सघंदासीं। छो जो दीन में बि असांखे फ़र्ज़ु आहे त थोरे छोकिरो हुजे थोरी छोकिरी हुजे मुस्लमाननि खे इल्मु हासिलु करणु फ़र्ज़ु आहे। ईअं ई असांखे एजुकेशन हासिलु करणु फ़र्ज़ु आहे। हेल्थ में बि असांखे अॻियां वधूं त जेका असांजी हेल्थ में क़िलतूं आहिनि उहे पूरी थी सघनि, ऐं इन जज़्बे सां तव्हां अॻियां थी हलो ऐं गॾु ऐं मुतहद थी हलो जेके मूं तव्हांखे पोयां ॻाल्हियूं ॿुधायूं। ऐं तव्हां इहो न सोचो त असां तव्हां खां परे आहियूं। मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि करणु चाहियां थो त ऐं जिते बिरादरी में वेंदो आहे हाणे मां इहा ॻाल्हि कंदो आहियां त पहिरीं खां ॿुधंदा आहियूं त शायदि सरदार सां ॿाहिरि आहे, परे आहे, ॻोठ खां ॿाहिरि हाणे नथो रहे, त हाणे उहो दौरु हलियो वियो। मां तव्हांखे कॉन्फिडेंट थी थो चवां इंशाअल्लाह हाणे उहो दौरु हलियो वियो। भले असां इक़्तिदार में हुजूं या न हुजूं, असां पंहिंजी बिरादरी सां हर मामले में जाइज़ ऐं नाजाइज़ मामले में गॾु था। जिते नाजाइज़ हूंदा उते असां हथ रोके उन्हनि जी इस्लाह कंदासीं, ऐं जिते जाइज़ हूंदो उते असां उनजो भरपूर साथ ॾींदासीं। उमेद आहे त तव्हां सभु असांजो साथ ॾींदव ऐं असां तव्हांजो साथ ॾींदासीं, ऐं सॼी बिरादरी इंशाअल्लाह गॾु आहे। अगरि का अहिड़ी सूरत हाल ठहे थी त पोइ इहो न सोचो तव्हांजी बिरादरी कान आहे, बिल्कुलु तव्हांजी बिरादरी गॾु आहे। पर अवल असांजी दुआ इहा आहे त अगरि के सुलह करण लाइ अचे थो त जेको आहे उन ते असांखे सुलह करणु उन ई तरीक़े सां वोट ॾियणु खपे। सुलह करण जे लाइ दुआ घुरऊं था अलाह साईं खां मजमूई तौर ते अलाह साईं हिते अचणु हिकिड़ो कार ख़ैर साबित करे, ऐं जेको आहे अॻियां जे लाइ हिते अमन अमान जी सूरत क़ाइमु करे, ऐं जेको आहे असांखे हिकिड़ो आपसी जेको आहे हमाहंगी सां रहण जी तौफ़ीक़ ॾे, ऐं जेको आहे हिते हिकिड़ो बहितर माहौल थी तव्हांजे लाइ, ॻोठाणनि लाइ ऐं सभिनी इलाइक़े वारनि लाइ जेके बि इंसान हिते बसनि था। सल्लल्लाहु ताला अला खैर ख़ल्क़ी मोहम्मद